अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दुलाब जी अचण वारे एपिसोड में हाणे मंसूर खान खे कीअं ख़बर पवंदी त कूंज कंहिं वटि क़ैद आहे, हुनखे कीअं ख़बर पवंदी त उहा जेको आहे सोडल वटि क़ैद आहे, ऐं छा हुनजा शहदाई उन खे ॿुधाईंदा या वरी जेको मंसूर खान खे पाण सोडल ॿुधाईंदो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, सोडल कॾहिं बि कोन ॿुधाईंदो मंसूर खान खे। मंसूर खान पंहिंजी ॻोल्हा कंदो त इहा किथे आहे, ऐं मंसूर खान खे इहो बि शक पवंदो त उहो अचानक छोकिरी उतां कीअं कूंज गायब थी वई। वरी कॾहिं उहो ईअं बि सोचींदो मतां हिननि मारे छॾी हुजे, मतां मूंखे ब्लैकमेल करे रहिया हुजनि राज़न ऐं ककर वारा। हू पंहिंजी पूरी कोशिशि कंदो, ककर वारा बि पंहिंजी पूरी कोशिशि कंदा, लेकिन राज़न खे यकीन थी वियो आहे त इहा जेको मंसूर खान वटि न आहे, कंहिं ॿिए पासे नी भउ खां रुख कयो। हाणे हीअ बि ॻोल्हींदा, हू बि ॻोल्हींदो, लेकिन इहो जेको आहे सोडल बेईमान थी वियो आहे। इहो सुखियो कंहिंखे बि कोन ॿुधाईंदो, न पंहिंजे सौट खे, न मंसूर खान खे, कंहिंखे बि न। इन जे लाइ अॻिते हली वॾो मसइलो थींदो। जॾहिं हीअ फाटंदो, इनखे ख़बर सभिनी खे ख़बर पवंदी इन वटि हुई, पोइ मंसूर खान जी दुश्मनी बि सोडल वारनि सां थी वेंदी। होॾां वरी दुश्मनी जेको आहे राज़न ककर ऐं शाहनवाज़ खान वारनि जी बि सोडल जी तरफ़ बंदूकां सिधियूं थी वेंदियूं, ऐं मुराद बि इन खां कावड़बो, तूं मूंखे छो न ॿुधायो। मंसूर खान ईअं सम्झंदो मुराद ॿधल हुयो। वॾो मसइलो पैदा थींदो अॻिते हली करे। वीडियो पोइ ॼाणी त लाइक सब्सक्राइब कंदा।